त हिन साल वरी बि पाणीअ खे चङे नमूने सां मेंटेन करण जी कोशिशि कई वई आहे। उथंदे सां पाणी कुझु घटि हुयो, पर असां उन में कुझु हिमत कईसीं ऐं हाणे हर कैनाल में पाणी आहे। टेल एंडर जो हमेशह तकलीफ़ रहंदी आहे। उन टेल एंडर खे पहुचाइण जे लाइ हिकु त माण्हू इंतज़ारु पिया कनि मौसम जो, उन्हनि ॿिज देरि सां पोखिया, उन ॿिज देरि सां पोखिया ऐं गुज़िरियल साल जे धक खे ज़हन में रखी ॿिज तयारु थियण में टाइम लॻंदो आहे। ऐं जॾहिं ॿिज तयारु थिया त पोइ सभिनी पाणी खोलियो। सभई जॾहिं पाणी खोलींदा आहिनि त पोइ ज़रूरु किथे न किथे का घटि वधाई थींदी आहे। पर मां जितां बि गुज़रां पियो रोबा थियल ॾिसां पियो। ईअं न आहे त कंहिं ज़माने में हिते सेप्टेंबर में रोबा थींदा, अॼु अहिड़ी सूरत हाल कान्हे। कुबे सैद खान जो कुझु इलाइक़ो आहे जिते तकलीफ़ आहे, उनजे हल जे लाइ बि असांजा दोस्त लॻा पिया आहिनि। राइस कैनाल थी, दादू कैनाल थी, NW कैनाल थी, वारा कैनाल थी, जेके बि कैनालूं आहिनि उनमें पाणी मुनासिब हले थो, छाकाणि त दरिया में पाणी मुनासिब आहे।